कोऑर्डिनेशन मां उन्हनि चयो त असां अकेले सिर कंदासूं पर कॾहिं कॾहिं गॾिजी कंदासूं पर इतिहाद में शामिल न थींदासूं। उन करे असांजी कंहिं नमूने सां चइजे मुशावरती राब्तो ज़रूरु आहे। ॿियूं जेके जमायतूं न आहिनि असां सिंधु दरिया बचायो मुशावरती काउंसिल ठाही जिन में डॉक्टर्स लॉयर्स असांजा आबादगार ऐं पाण में कंदा आहियूं त हिक ॿिए जी मुखालफ़त न करियूं, हिक ॿिए जे प्रोग्रामनि में वञूं ऐं किथे किथे गॾियल कॉल ॾियूं। ऐं हिकिड़ी असां हुनजी कॉल ॾिनी पोएं महीने 9 ते जेका असां गॾियल हैदराबाद में मार्च कई। उन करे असां कोशिशि कंदासूं जेकॾहिं कंहिं बि शिकिल में वरी बि जेकॾहिं अलायंस जी शिकिल सिंध जे जमायतुनि जी सभिनी ठही थी अचे हुकुमरान जमायतुनि खे छॾे त असीं भरपूर उन्हनि जो उन जे लाइ कोशिशि कंदासूं ऐं गॾियल अलायंस ठाहींदासूं। अलायंस न ठहियो तॾहिं बि गॾियल जलसा जुलूस ऐं पब्लिक अवेयरनेस प्रोग्राम खां वठी तहरीक हलाइण ताईं गॾियल कॉल ॾींदासूं पर पुर